रानीपुर में टाउन कमेटी के मुलाजमन गुलाम रसूल, ज़ोएब शेख, कादिर बख्श मेमन की अगवानी में 2 महीनन की पघार न मिलण खिलाफ टाउन कमेटी ऑफिस आडो अलामती बुख हड़ताल कई। उन मौके ते अगवाणन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीनन खां संदन पघारूं रहियल आहिनि, पर एसी सोबोदेरो, सरदार काज़ी ऐं टाउन ऑफिसर मुमताज़ उनड़ गुम आहिनि। हुननि चयो त संदन गुज़र सफ़र पघार ते आहे, जेका न मिलण सबबि बचड़ा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। असांजा नंढड़ा बच्चा बुखूं काटे रहिया आहिनि ऐं असांखे पघार नथी मिले। असां तमामु परेशान आहियूं। ऑफिसर पंहिंजो ख़ुशहालियूं पिया था मल्हाइनि, असां ते को बि रहम नथा कनि। ॾिनी वञनि न त असां इहे हड़ताल जो दाइरो वधाईंदासीं। असांजा बच्चा बाका कशी जे मुल में मुब्तला आहिनि। असां वटि बिजली जा बिल जेको आहे सो मथां चढ़ी आया आहिनि। असांखे कुझु बि न आहे घर में। महिरबानी करे असांखे पघारूं ॾिनियूं वञनि। उन ॾींहुं टाउन ऑफिसर मुमताज़ उनड़ साहब सां मिलियो हुयुमि, जंहिंसां मूं वाइदो कयो हुई मां तोखे 10 तारीख़ पघार ऐं पेंशन ॾींदुमि। मुंहिंजी अमर बीमार हुई, मां मैसेज बि सोशल मीडिया ते हलायो हुयो। मूंखे मुमताज़ उनड़ साहब धमकियूं ॾिनियूं, तोखे जेको करिणो आहे कर वञी, पाण खे साड़ छा बि कर, मां तोखे न पघार ॾींदुमि न पेंशन ॾींदुमि, मां तोखे ड्यूटीअ तां सस्पेंड करे घर मोकिलींदुमि। टाउन मुलाज़मन मुतालबो कयो त संदन 2 महीनन जूं पघारूं ॾेई फाका कशी खां बचायो वञे।